ॿुधायूं HR JNU न्यूज़ जे ऑफिस में असां जेके हिंदू भाइर आहिनि उहे उनखे असांजे तरफ़ां HR JNU न्यूज़ जे पूरी टीम तरफ़ां होली जो लख लख वाधायूं हुजनि, लख लख मुबारक हुजनि। अस्सलामुअलैकुम दोस्तों, ईद असांजी होली आहे, ईद जो ॾींहुं आहे ऐं वॾी ख़ुशी थी असांखे ऐं प्यारो असांजो दोस्त जेको वज़ीर हुनर साहब ऐं वॾी ख़ुशी थी असांखे असांजो इंटरव्यू वठण जा। वॾी महिरबानी वज़ीर हुनर साहब, वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं तव्हांजो असांजे ॾींहुं आहे वॾी जो तमामु बहितरीनु ख़ुशी जो ॾाढी ख़ुशियूं आहिनि, ॾाढी मोहबत आहे पाकिस्तान में। असांखे हर ॻाल्हि जी मोहबत आहे, सभिनी जा हिंदू भाइरनि जी मुस्लमान भाइरनि जी असांखां मोहबत आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। ही सिंध माना असांजी पंहिंजी माना जेका मां सच्ची मां आहे ऐं वॾी जेका असांजी ख़ुशी आहे, जेका हिते सुकून आहे न उहो पूरी दुनिया में किथे न आहे। ऐं पंहिंजे शहर सकड़ में जेको मज़ो आहे न किथे कहिड़े शहर में न आहे। जिनी रांदि न विंदनी मिलंदो आहे सो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ वारी सिज असां तमामु तोराइता आहियूं। तव्हांजा मुस्लमाननि जा जेके बि दोस्त ॿाहिरि आहिनि त उन्हनि असांखे दिलि सां तमामु हैप्पी होली असांजे जेके त्योहार थींदा आहिनि जेके उन्हनि में शरीक थींदा आहिनि। असांखे हिते हर शइ जी आज़ादी आहे, असां आज़ादी तौर ते पाकिस्तान में रहूं था। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। होली जो मक़सदु छा आहे? होली जो मक़सदु आहे गुलनि जो रंग बिरंगी बहार, मौसम बहार अची थी वञे या मिठाई जा रंग बिरंगी बहार जो मौसम आहे ऐं हिंदू भाइर जेके बि आहिनि इहे ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। इहे त्योहार ईंदा रहंदा आहिनि माना 12 महीने।